इन केस में इट्स ओपन एंड शट केस के मुलज़िम जेके आहिनि से आइडेंटिफाइड आहिनि, मुलज़िम चालान थियल आहिनि ऐं उन में जेकॾहिं का शइ रहिजी वई आहे त सिर्फ़ु उनजी गिरफ़्तारी रहिजी वई आहे। पुलिस वटि ख़ासि तौर ते उन क़िस्म जी जेका आहे सा मशीनरी न आहे जेका असां नो गो एरियाज़ खे ख़तम करे अंदरि वञी जेको आहे इन क़िस्म जी ऑपरेशन करे सघूं। एहतजाज खे रिस्पॉन्ड करण खां बजाए जेकॾहिं पुलिस जी मदद कई वञे त उहो ज़्यादा बहितर थींदो जान मोहम्मद साहब जे लाइ। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कोशिश करे रही आहे। कातिल कचे जे नोगो एरियाज़ में लिकल आहिनि। नोगो एरियाज़ ख़तम करण लाइ पुलिस वटि मशीनरी न आहे। IG सिंध गुलाम नबी मेमून जो एतिराफ़ KT न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे IG सिंध चयो त अवाम एहतजाज करण बदिरां पुलिस जो साथ ॾिए त ॾोहारियुनि खे सोढ़ो कंदासीं। धाड़ियल मुगवियुनि जे वारसनि खे पुलिस ख़िलाफ़ एहतजाज करण ते उकसाए रहिया आहिनि। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि जी गिरफ़्तारी में का बि रुकावट न आहे। ऑपरेशन लाइ हिकमत अमली जोड़े रहिया आहियूं। कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण जहिड़ियूं न आहिनि हूंदियूं। ट्रांसफर पोस्टिंग मामले ते हुकूमत खे तजवीज़ ॾिनी आहे। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ CM हाउस आॾो धरणे जो फ़ैसिलो। धरणे जी तारीख़ जो ऐलान ज्वाइंट एक्शन कमेटी जे सलाह मशवरे खां पोइ कयो वेंदो। शहीद जान मोहम्मद मर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कलम धणी सरापा एहतजाज बणियल। कराची, हैदराबाद ऐं सखर समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। ज्वाइंट एक्शन कमेटी जी सॾ ते कराची प्रेस क्लब आॾो GM जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध बार काउंसिल, जसकम अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे सवे माण्हुनि जी शिरकत। हैदराबाद, सखर, नौशर फिरोज, केरापुर, नवाबशाह, शिकारपुर, कश्मोर, रानीपुर, ठारूशाह, बावड़ो, बख्शापुर, गोशपुर, कश्मोर, काज़ी अमन, सकरंड, कादरपुर, दौड़ ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। शहीद जान मोहम्मद मर जे कातिलनि ऐं सहूलियतकारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। अपनी औकात में रहो। तुम गवर्नर हो, सियासत में तुम्हारा काम नहीं है। ना सियासी बयान दो, नहीं सूबे के चीफ एग्जीक्यूटिव को जो इलेक्टेड है, तुम्हारी तरह नॉन इलेक्टेड नहीं है। इस्लामाबाद में तो हाईवे बिल के साथ दौड़ने के लिए, यहाँ पर दौड़ने के लिए जगह भी नहीं मिलेगी। तो सीटों का इस सड़क इस तरह के बयान आना तो मैंडेट के साथ आया हुआ हूँ। इस दफा माफ कर रहा हूँ। तेरा मैं फ्यू भी बंद कर दूंगा। तेरी गाड़ियां भी मेरी एडमिशन डिपार्टमेंट की है, तुम्हारी मैं गाड़ियां भी बंद कर दूंगा। अपनी जबान को लगाम दे दे और अपने करतूतों को लगाम दे दे। मैं इस राजगंडापुर नहीं हूँ। हमारे जैसे हुंडों से निपटना मुझे आता है। अपने काम से काम रखो, बस कट पहनो, शेरवानी पहनो, जाओ हेलो हेलो करो, टाटा करो। आइंदा जैसे मुंह होगा वैसे थप्पड़ मिलेगा। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ऐं गवर्नर फैसल करीम कुडी विच में लफ़्ज़ी जंग। हिक ॿिए खे रोडनि ते घिलण, गाॾियूं ऐं पेट्रोल खसण जूं धमकियूं। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर गवर्नर ते लफ़्ज़ी वार कंदे चयो आहे त फैसल करीम कुंडी तुंहिंजी हैसियत हिक लेटर जी आहे। पंहिंजी औकात में रह, न त तोखे मिलंदड़ पेट्रोल बंदि करे गाॾी बि खसे छॾींदुसि। मूं चाहियो त तूं गवर्नर बि न रहंदे। गवर्नर फैसल करीम कुंडी रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो आहे त गुंडापुर तोखे चैलेंज आहे त अची गवर्नर हाउस ते कब्ज़ो करे ॾेखार, तोखे रस्तनि ते घिलींदुसि। तूं पंहिंजे बानी खे जेल मां नथो छॾाए सघीं। कानून टोड़ींदे त तोखे बि जेल में विधो वेंदो। पाकिस्तान वरी माशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। असांजो समूरो ध्यानु मईशत जी बहितरी ते आहे। मोहम्मद बिन सलमान जी क़यादत में आलमी माशी इनक़लाब आणे सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सऊदी अरब, चीन, कतर ऐं कुवैत बि पाकिस्तान में IT समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सीड़प करे पाकिस्तान जा पार्टनर थी सघनि था। शहबाज स्पीड हाणे पाकिस्तान स्पीड आहे। मुल्क खे माशी तौर मुस्तहकम करे दम पटींदासीं। सऊदी शहजादे वली अहद मोहम्मद बिन सलमान जो पाकिस्तानी दौरो 1 महीने लाइ मुलतवी। ज़रियनि मूजिब सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान खे 19 मई ते 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान अचणो हो। सऊदी वली अहद हज ऐं कुर्बानी वारी ईद खां पोइ पाकिस्तान जो दौरो करे सघे थो।
अवां जे तकरारी बयाननि सां पार्टी खे नुक़सान पहुतो आहे। PTI शेर अफजल मुरवत खे शोकाज़ नोटिस जारी करे छॾियो। 3 ॾींहनि अंदरि जवाब ॾियण जी हिदायत। उमर अयूब चयो आहे त शेर अफजल मुरवत बाबति फ़ैसिलो PTI बानी खे करणो आहे। 9 मई ते तशदुद बि असां ते थियो, जवान बि असांजा शहीद थिया, कहिड़ी शइ जी माफ़ी वठूं। आज़ाद कश्मीर में महांगी बिजली ऐं ॿियनि टैक्सेस ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि हड़ताल। अवामी एक्शन कमेटी जी तहरीक पुरतशदुद रुख़ अख़्तियार करे वई। मीरपुर में मुज़ाहिरीन ऐं पुलिस में चकरियूं। SI शहीद कोटली में चकरियुनि दौरान केतिराई मुज़ाहिरीन ऐं हिकु अहलकार ज़ख़्मी। मुज़ाहिरीन केतिरियूं ई गाॾियूं भञी छॾियूं, पुलिस जी शैलिंग। महांगाई जी आड़ा में सड़ंदड़ अवाम मथां हिकु भेरो ॿीहर बिजली ऐं गैस बम किराइण जूं तयारियूं। हुकूमत IMF खे बिजली ऐं गैस अघनि में वाध जी ख़ातिरी कराए छॾी। ज़रनि मूजिबि आलमी मालियाती इदारे जूं 2024 खां गैस ऐं बिजली जे अघनि में इज़ाफ़े जो मुतालबो कयो आहे। हुकूमत समूरा मुतालबा मञण जी ख़ातिरी कराए छॾी। PI फर्स्ट वुमेन बैंक, SBFC, ज़रई तरक़ियाती बैंक, यूटिलिटी स्टोर कॉर्पोरेशन समेत निजकारी कमेटी 24 इदारनि जी निजकारी जी सिफारिश करे छॾी। निजकारी वारी फ़हरिस्त स्टार लाइफ इंश्योरेंस, पिपको, सेपको, हैस्को, जिनको 1, 2, 3, 4 ऐं सिंध इंजीनियरिंग भी शामिल। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून जी सदारत हेठि रेड लाइन BRT मंसूबे बाबति इजलास। शर्जील मेमून चयो आहे त रेड लाइन BRT ते सदर आसिफ अली ज़रदारी ख़ासि दिलचस्पी ऐं ध्यानु ॾेई रहियो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वॾो वज़ीर चाहे थो त रेड लाइन BRT जो कमु जल्द मुकमिल थिए। मंसूबे खे मुकमिल करण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। निगरान हुकूमत जी दिलचस्पी न हुजण सबबि मंसूबो केतिरा ई महीना बंदि रहियो। मंसूबे में वधीक देर बर्दाश्त न कबी। सिंध में पुलिस धाड़ेलनि आॾो बेवस। तंगवाणी ऐं कानपुर मां वधीक 3 ॼणा अगवा। तंगवाणी में पेट्रोल ते कमु कंदड़ पंजाब वासी पुरत मोहम्मद अब्बास ऐं मोहम्मद राशिद खे धाड़ेल अगवा करे विया। कानपुर जे नापुरकोट मां ट्रक ड्राइवर ज़फर इक़बाल खे अगवा कयो वियो। मुज़ाहिमत क्लीनर ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कंदकोट मां महीनो अॻु अगवा थियल 5 बैंक मुलाज़िमनि जी बाज़ियाबी लाइ 8 कलाकनि ताईं धरणो। मुगवी अल्ताफ़ गोलो, फरमान लागा, गुलाब डाहाणी आलम गोलो ऐं शाहनवाज़ जी बाज़ियाबी लाइ वारसन, शहरनि ऐं सियासी समाजी धुरनि इंडस हाईवे ते धरणो हुयो। पुलिस 24 कलाकनि अंदरि मुगवियुनि खे बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी कराए एहतिजाज ख़तमु करायो। अज़लान शाह हॉकी टूर्नामेंट जे फाइनल में पाकिस्तान खे जापान हथां शिकस्त। फुल टाइम ताईं ॿिन्ही टीमुनि विच में मुक़ाबिलो 2-2 गोल्स सां बराबर रहियो। क़ौमी टीम पारां इजाज़ अहमद ऐं अब्दुल रहमान हिकु गोल कयो। पेनाल्टी शूटआउट में जापान पाकिस्तान खे 1 जे मुक़ाबले में 4 गोल्स सां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 13 सालनि खां पोइ अज़लान शाह हॉकी टूर्नामेंट जे फाइनल में पहुती। मलेशिया में खेॾियल कप में पाकिस्तानी टीम समूरी टूर्नामेंट में नाक़ाबिले शिकस्त रही। फाइनल में जापान हथां शिकस्त खाई वई। उत्तर अफगानिस्तान में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾि तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौतुनि जो अंगु 300 खां वधी वियो। सभई लापता बगलान, बदख्शान, फरात ऐं गोर वारनि इलाइक़नि में ॿोॾि सबबि वॾे पैमाने ते तबाही। औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिरा ई माण्हू लुड़ी विया। तालिबान अख़्तियारियुनि पारां 150 माण्हू फ़ौत थियण ऐं 2000 घर तबाह थियण जी तस्दीक़।